औरतन में फेस्टुला बीमारी का बचाव जे आलमी दिहाड़े के हवाले से सिविल अस्पताल कराची के SIUT में एक तकरीब कोठाई वई। तकरीब में इस्टा यूनिवर्सिटी हैदराबाद के गायनकोलॉजिस्ट प्रोफेसर डॉक्टर पुष्पा सरीचंद सचदेव, SIUT कराची के प्रोफेसर डॉक्टर मुरलीधर, डाउ यूनिवर्सिटी के गायनकोलॉजिस्ट प्रोफेसर डॉक्टर रिफत जलील, अमरीका में आयल डॉक्टर सुहेब निज़ाम फेस्टुला बीमारी के बचाव और उन सही इलाज के हवाले से पैने ख्यालन जो इज़हार किया। हिनन जो इन मुल्क में 2 मिलियन औरतों फेस्टुला में वरतल आहिन। फेस्टुला एक अड़ी बीमारी है जेका खास करे औरतन में गलत तरीके से वहम कराइण दौरान थींदी आहे। हिनन जो फेस्टुला में वरतल औरतन के न घर वारा बर्दाश्त कंदा आहिन, न वरी मुआशरे में उहे घुमण फिरण जड़ियों रहंदियों आहिन। फेस्टुला एक काबिल इलाज बीमारी है जैंजो कामयाब सर्जरी से खात्मो मुमकिन है। मुकर्ररन वधिक जो बाहरी मुल्कन में घरन में व्यायाम कराइण जो तस्वुर ही ना रहो, पर हिते अञा ताईं दायूं घरन में व्यायाम कराइण थियूं जै सबब फेस्टुला थी वने थो। डॉक्टर पुष्पा सिरीचंद चयो त हर साल हज़ारे औरतों फेस्टुला सबब मौत जे मुंह हली वञन थियूं। उन लाइ कम्युनिटी लेवल ते ॼाण फराम कई वने। TV ऐं रेडियो ते फेस्टुला बाबत प्रोग्राम कराया वञन। माहिरन मूजिब पाकिस्तान में हर साल लगभग 4 खां 5 हज़ार औरतों व्यम दौरान फेस्टुला जो शिकार थियन थियूं, जडे त बहराड़ी ऐं डुराउन इलाइकन में रहंदड़ केतरिन औरतन के डिघन सफ़रन, आमदोरफ्त जे मसलन, मुफ्त एम्बुलेंस सर्विस की खोट ऐं तरबियत याफ्ता अमले का सिवाय घरन में थींदड़ व्यम सबब वक्त सर अस्पताल पहुंचण में दुखायन के मुंह ॾियणो पवे थो। सबसे ज़्यादा जो ज़रूरी है औरतों की तालीम, एजुकेशन बहुत ज़रूरी है, क्योंकि जब तक लोगों को पता चलेगा कि अस्पताल की डिलीवरी सेफ़ है और बेहतर है और उसमें ख़तरा कम है, तो जब तक हमारा मकसद पूरा नहीं होगा। तो ये है कि लोगों को किसी तरह तालीम दें। टेलीविज़न आप लोग बहुत काम करते हैं, लोगों को मैसेज पहुंचाएं कि अस्पताल की तरफ आएं, तो उसमें सारी जो कॉम्प्लिकेशंस होती हैं वो बहुत कम हो जाएंगी। रिज़ाको वेजानल फिस्टुला है, यो एक अड़ी बीमारी है जैमें मसाने में सोराख थी वेंदो आ। वो या तो बार की पैदाइश के दौरान या कंहिं ऑपरेशन के दौरान, जैसे करे हर वक्त उन जो पेशाब वहंदो आ ऐं उहो उन औरत की ज़िंदगी के बिल्कुल बेकार करे छॾींदो आ। न तो उनके घर वारा रखण लाइ तैयार हूंदा आहिनि, न उनके कम्युनिटी रखण लाइ तैयार हूंदी आ। अक्सर वीचारे मायुनि जो या तो सेपरेशन थी वेंदी आहे या डिवोर्स थी वेंदो आहे। पर ये अड़ी बीमारी है जंहिंजो बचाव थी सके थो ऐं अगर थी वने तो उनजो इलाज भी मुमकिन है। उन सिलसिले में असो अॼु प्रोग्राम है ऐं मुझो यो मैसेज है तो हर औरत जेका है उनके डिलीवरी के दौरान कोई ट्रेंड मिडवाइफ या ट्रेंड डॉक्टर हुए जो उनके डिलीवर कराए ऐं ऑपरेशन के दौरान भी कुछ अड़ा उपाय वरता वञनि जैसे करे इहा बीमारी न थे। 2 मिलियन मरीज़ हैं दुनिया में फिस्टुला जा। पाकिस्तान में भी हर साल 4-5 हज़ार फिस्टुला ठहंदा आहिनि, 1000 खन रिपेयर थींदा आहिनि। त हाणे इन्हनि खे कीअं हिकु त बचिजे फिस्टुला खां, ऐं ॿियो जेकॾहिं आहिनि त उन्हनि जे रिपेयर कजे, सर्जरी कजे। फिस्टुला सर्जन खपनि ऐं बचण जे लाइ अस्पतालूं खपनि, केयर खपे, प्री एंटीनेटल केयर खपे ऐं स्किल्ड स्टाफ खपे, गायनकोलॉजिस्ट खपनि ऐं औरतुनि में इहा आगाही खपे त उहे पंहिंजी चेकअप कराइनि। जीअं हाणे साईं अल्ट्रासाउंड जो ज़िक्र कयो त अल्ट्रासाउंड थिए, हीमोग्लोबिन थिए, खून जी चकास थिए ऐं व्यम जेकॾहिं व्यम जा सूर ढिघा था थी वञनि त पोइ अस्पताल ज़रूरु पहुचणो आहे। हूअं त मुंहिंजो ख़्यालु आहे अस्पतालुनि में ई डिलीवरीज़ थियणु खपनि। दुनिया ईअं ई बहितर कयो आहे। तव्हां ॿुधो बि हाणे हिकिड़े USA जे सर्जन खे त उते कोन आहिनि होम डिलीवरी। जेकॾहिं कोई आहे अटेंडेंट त उहो सुपरविजन में कमु थो करे कंहिं फिजिशियन जे। त चवण जो मक़सदु आहे त इन खां बचण जी कोशिशि कजे, माण्हुनि में आगाही पैदा कजे त व्यम, छाकाणि त सिर्फ़ु घोराइप न आहे, ॿार खे सेफ़ तरीक़े सां पैदा करिणो आहे, माउ खे बि सेफ़ रखिणो आहे, ॿार खे बि सेफ़ रखिणो आहे। त इहो इन ॾींहं जो मक़सदु इहो आहे।